कादर जी कुदरत रंगीअ जो रंग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो फ़कीर नियाज़ आहे। असां हिन ज़िंदगीअ ते ॻाल्हायूं था त हिकिड़ो जीअं इंसानु आहे उहे बि हिकु रूहानियत ते ॻाल्हाइजे थो त हर दुकानु खुलियलु आहे, पर हिकु उहो दुकानु बि खुले थो जेको जियापो ॾिए थो। हिकु उहो दुकानु आहे जेको सिर खणे थो, ऐं जेको सिरदान ॾिए थो उहा हिकु अहिड़ी शइ आहे जेका इंसान जी सॼी ज़िंदगी माना घणे खफ़े खां छुटी थो वञे, उनजो हिकु जियापो बणिजी थो वञे। सो असां सभिनी दोस्तनि जेके बि वेठा आहिनि या जेके दोस्त ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे असां इहो पैगाम ॾींदासीं, भाई सोबत उहा कयो जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी ठहे, उन सोबत ते अचो। ईअं न ख़ाली पंहिंजो वक़्तु न विञायो, ख़ाली पंहिंजो टेम न विञायो, इंसान जे कमु अचो, इंसान जी मदद कयो ऐं ज़बान सां उनखे सुठे नमूने सां तव्हां इज़त ॾियो, छो जो इंसानु इज़त जे लाइक़ु आहे, उनखे इज़त ॾियो तव्हां। महिरबानी साईं तव्हांजी।